Amad 2, Amad 3, Amad 5, 6, 8, 1, 2, 2, 1, 2, 3, 2, 5, 2, 8 नोट कयो। इंचार्ज डीआईबी नोट करायो बाकुम जनाब जहांगीर साहब घोटकी। इंचार्ज डीआईबी नोट करायो बाकुम जनाब जहांगीर साहब घोटकी। पंहिंजे WAC ऐं WPC डिप्लॉयमेंट खे नोट करायो। त ए सेक्शन खां 10 जवान, ए सेक्शन खां 10 जवान, आदिलपुर खां 6 जवान, सरहद खां 6 जवान, ॾहरकी जा 6 जवान, ओॿावड़े जा 8 जवान हूंदा, खंबड़ा जा 8 जवान, जरवार खां 4 जवान, रेती खां 4 जवान, दादलगारी खां 4 जवान, बेले मीरपुर खां 4 जवान। ये 9 बजे ताईं PS ओॿावड़ो ते पहुचाईंदा ऐं तमामु जवाननि वटि लाठी चार्ज गैस गनूं इहे बि हूंदियूं। अमाद 2, अमाद 3, अमाद 5, अमाद 6, अमाद 8, 1, 2, 2, 1, 2, 3, 2, 5, 2, 8 राजन।